अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अर्हमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर यमीनिना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।
वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुअमिनीन नुवल्लिही मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अवां प्यारी जमात जे आॾो मूं गुनाहगार कुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आ। उन जे बारे में इंशा अल्लाहुल अज़ीज़ कुछ ॻाल्हियूं पेश करण जो इरादो आ। दुआ फरमायो रब्बुल आलमीन इंशाअल्लाह पांजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफैल मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां पहिरियां अवां जे आॾो आयत सगोरी जी माना ॿुधायां त जीअं तव्हां खे असां खे गौर करण जो मौक़ो मिली वञे ऐं समझण जी कोशिश कयूं त अल्लाह ताला जे पाक कलाम जो छा मक़सद आ। कुरान पाक में अल्लाह ताला छा थो फरमाए, असां खां कहिड़ी शइ जो मुतालबो थो कयो वञे, असां खे कहिड़ी शइ खां रोकियो थो वञे, असां खे कहिड़ो हुकुम कयो थो वञे। अल्लाह पाक जे पाक कलाम खे गौर सां ॿुधी दिल सां हंडाइण जी कोशिश करे अमल जो सायो कंदासूं इंशा अल्लाह ताला। हिन महफ़िल मां ख़ाली कोन वेंदासूं, झोलियूं रंब सां भरे पोइ वेंदासूं। इन जे लाइ अवां खे अपील आहे त सभ खां पहिरियां गौर कजो तर्जुमे शरीफ़ ते, माना ते। तो कुरान पाक में अल्लाह ताला छा फरमायो आहे। मां तव्हां जे आॾो आयत जी माना अर्ज़ कयां। इन खां अॻु में अपील आहे त माशा अल्लाह हेॾो वॾो इज्तिमा आहे, मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दिल खोले मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद शरीफ पढ़ो। तव्हां खे आयत जी माना ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुअमिनीन नुवल्लिही मा तवल्ला वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा।
अल्लाह ताला इरशाद फरमायो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा, जंहिं शख़्स जे मथां हिदायत जो रस्तो खुली पियो ऐं उन खां बाद में जेकॾहिं उहो माण्हू मुंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त कंदो, पहिरीं ॻाल्हि आहे त हुन ते रस्तो खुली चुको, हिदायत वाज़िह थी चुकी, हक़ हुन जे आॾो अची वियो, उन खां पोइ अल्लाह जे महबूब जी मुखालफ़त थो करे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, ऐं वरी ॿिए नंबर में मोमिननि जो रस्तो छॾे ॿियो रस्तो थो क़बूल करे। ॿ ॻाल्हियूं थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त हिदायत जे खुली वञण खां पोइ, रस्ते वाज़ो थी वञण खां पोइ, हक़ जे ज़ाहिर थी वञण खां पोइ रसूलुल्लाह जी मुखालफ़त कयई। ॿिए नंबर में वरी मोमिननि जो रस्तो छॾे ॿियो रस्तो वरितई। अल्लाह ताला फरमाए थो इहो ॿ कम जेको कंदो नुवल्लिही मा तवल्ला, इहो जाॾे फिरियो आहे असां ओॾे उन खे वञण ॾींदासूं, वनुस्लिही जहन्नम, ऐं अहिड़े शख़्स खे असां जहन्नम ॾे मोकिले जहन्नम में पहुचाईंदासूं, वसाअत मसीरा, या जहन्नम वारी जाइ तमाम बुछड़ी आहे, तमाम ख़राब आहे। जेको माण्हू ओॾे फिरी वञे उन्ही जाइ ते पहुची वञे उन जे लाइ तमाम वॾी दर्दनाक ॻाल्हि आहे। चल रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे सदके तव्हां सां सभिनी खे इन ॿिन्ही ॻाल्हियुनि खां बचाए। रसूलुल्लाह जी मुखालफ़त ऐं मोमिननि जे रस्ते जी मुखालफ़त, इहे ॿ रस्ता हिदायत जा रस्ता आहिनि। यानी जंहिं रसूलुल्लाह जी मुखालफ़त कई ॿियो रस्तो वरितई सो हिदायत ते न हूंदो, जंहिं मोमिननि जो रस्तो छॾे ॿियो रस्तो वरितो उहो हिदायत ते न हूंदो। हिदायत ते उहो हूंदो जेको रसूलुल्लाह जो रस्तो वठंदो ऐं मोमिननि जो रस्तो वठंदो। अल्लाह ताला जे क़ुरान पाक जो फ़ैसिलो तव्हांजे लाइ असांजे लाइ आख़िरी फ़ैसिलो आहे, ऐं उन्ही ते हलण सां असांजी तव्हांजी निजात आहे। अल्लाह ताला कलाम पाक में हिकिड़े हंधि फरमायो आहे मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह, जंहिं शख़्स रसूलुल्लाह जी इताअत कई उन रसूलुल्लाह जे इताअत करण वारे ई अल्लाह जी इताअत कई। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जे नज़रुनि में नथो अची सघे। ला तुदरिकुहुल अबसार, कहीं बि अख खे ताक़त नाहे जेको रब्बुल आलमीन जो इदराक करे सघे, खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे ॾिसी सघे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां जे नज़रुनि खां पाक आहे, खुदा ताला तव्हां सां जे ॾिसण खां पाक आहे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां असांखे खुदा जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त अल्लाह आहे, असां पंहिंजे हबीब ते भरवसो करे ईमान आंदोसीं। सिज में बि शक थी सघे थो पर असांखे खुदा जे वजूद में शक कोन्हे, छो त ॿुधाइण वारो सचो मुहम्मद करीम आहे। उहो हबीब करीम जे सारी ज़िंदगी सच ॻाल्हायो, जे सारी ज़िंदगी कूड़ खां परहेज़ ऐं पासो कयो। उहो महबूब जंहिंजे लाइ दुश्मन बि चवंदा हा त मुहम्मद करीम अमीन आहे, सचो आहे। कॾहिं बि दुश्मननि इहे कोन चयो त का रसूलुल्लाह वाइदे खिलाफ़ी कई हुजे या रसूलुल्लाह मुखालफ़त कंहिंसां धोखो कयो हुजे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात कंहिंसां का ग़लत ॻाल्हि कई हुजे। महबूबन करीमन 40 साल ज़िंदगी जा नबूवत जे ऐलान खां अव्वल मके में गुज़ारिया, उन खां नबूवत जो ऐलान बाद में थियो, वरी 10 साल ॿिया मुंहिंजे हबीब गुज़ारिया। 52 साल तक़रीबन मक्की ज़िंदगी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, पर कंहिं बि हिकिड़े माण्हू आंगुर खणी कोन चयो त फलाणी जाइ ते को रसूलुल्लाह कूड़ ॻाल्हायो हुजे। हाणे जेकॾहिं न को माण्हू उन जे रस्ते खे छॾे ऐं ॿियो रस्तो वठंदो त पोइ यकीनन हो गुमराह हुआ। अल्लाह फरमायो मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह,
बेशक से रसूलुल्लाह जी तायत कई, गुलामी कई, ताबेदारी कई, उन्हीं खुदा तबारक व तआला जी फरमा बरदारी कई। बे आयत में अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे रज़ा जी ज़रूरत आहे, अवां खे ख़ुदा जे महिरबानी जी ज़रूरत आहे, रब्बुल आलमीन खे राज़ी करण जो इरादो आहे, त ॿियो को बि तरीक़ो तव्हांजे लाइ कारगर कोन थींदो। फत्तबिऊनी, तव्हां मुंहिंजी ताबेदारी कयो। युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह जी ज़ात तव्हां सां मुहबत कंदो, ख़ाली मुहबत न। व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, नबी करीम जे इताअत ऐं गुलामीअ जे सदके अल्लाह ताला तव्हांजा पोयां गुनाह, अॻियां गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। वल्लाहु गफूरुर रहीम, अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजी सिफ़त आहे जो मां बख़्शींदो आहियां, मुंहिंजी सिफ़त आहे जो मां रहीम आहियां। मूंखे अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे ज़ात मां बरकात पाण फरमाइनि था, मूंखे अल्लाह ताला तव्हांजे वास्ते नमूनो बणाए मोकिलियो आहे। अवां मुंहिंजी इताअत ऐं फर्मा बरदारी कयो, हिन में तव्हांजी भलाई आहे। वरी ॿी आयत आहे क़ुरान पाक जी, अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो फरमाओ लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमिल आखिर व ज़करल कसीरा। अल्लाह ताला इरशाद फरमायो त बेशक नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी पाक ज़िंदगीअ में लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह, बेशक तव्हांजे लाइ नबी करीम जी ज़िंदगीअ में उस्वतुन हसना, बेहतरीन हिकिड़ो नमूनो आहे। लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर, उन जे लाइ जंहिंखे अल्लाह में उम्मीद आहे, आख़िरत वारे ॾिहाड़े में उम्मीद आहे। व ज़करल्लाह कसीरा, ऐं जेको अल्लाह जो घणो ज़िक्र करे थो, उन जे लाइ नबी करीम अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़िंदगी बेहतरीन नमूनो आहे। मुंहिंजा दानी आयतुनि मां असांखे इहो साबित थियो त रसूलुल्लाह जो तरीक़ो असांजे लाइ सभु कुझु आहे। इन्ही खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। इन्हीअ जे करे अल्लाह ताला फरमायो वमन युशाक़िक़िर रसूल, जेको बि शख़्स मुंहिंजे रसूल जी मुखालफ़त कंदो, मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, उन खां पोइ जो हुन जे लाइ हिदायत जो रस्तो खुली चुको आहे। हाणे रसूलुल्लाह जे रस्ते खे छॾे हिदायत वारे रस्ते खुलण खां पोइ ॿियो रस्तो वरितई। अल्लाह ताला फरमाए थो वरी उन खां बाद में मोमिननि जो रस्तो फिटो कयईं, वयत्तबे गैर सबीलिल मुमिनीन, ऐं ताबेदारी कयईं मोमिननि जे रस्ते खां सवाइ ॿिए रस्ते जी। नुवल्लिही मा तवल्ला, असां उन्ही खे फेराए 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 ओॾे मोकिलींदासीं जाॾे हुन जो इरादो आहे। व नुस्लिही जहन्नम, ऐं उन्ही खे असां जहन्नम में पहुचाईंदासूं। वसाअत मसीरा, इहा ॾाढी फिरण जी ख़राब जॻह आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हाणे रसूलुल्लाह जो रस्तो असांजे लाइ कहिड़ो आहे, मोमिननि जो रस्तो कहिड़ो आहे, इन खे खोले मां तव्हांजे आॾो बयानु कयां। इंशा अल्लाह अज़ीज़ तव्हांखे सम्झ में अची वेंदी। ख़ुदा ताला कंदो तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। हाणे तव्हां असां सभई इहा ॻाल्हि सम्झूं था, तव्हांजो असांजो अक़ीदो ईमान आहे त असां ऐं तव्हां सभई केरु आहियूं? सभई चओ मुस्लमान। ॾाढे चओ था। जेकॾहिं मां चवां त फलाणे फ़िरके वारो, फलाणी जमात वारो, फलाणे मसलक वारो, ॿिया चवंदा दादा असांखे कढी छॾियईं। मिसाल, हिते तव्हां हेतिरा हज़ारे वेठा आहियो, ऐं तव्हांखे चवां बाबा जेके सैयद आहिनि, सैयद सगोरा हिन कचहरी में, उहे हथ मथे खणनि, ॿिया न। रुॻो शाह साहब हथ मथे खणंदा, ॿिया खणंदा ई कोन।
पर भला मां जेकॾहिं चवां बा बरोच हथ मथे खणनि त समाट खणंदा ई कोन। अदा जेके समाट रहनि बरोचर हो सवा उहे भला हथ मथे खणनि त बरोच कोन खणंदा, सैयद बि कोन खणंदा, रुगो समाट वारा हथ मथे खणंदा। पर भला जेकॾहिं मां चवां बा मुस्लमान मथे हथ खणो त सभई खणंदा। इन जो मतिलब छा त असां ज़ात पात नसब हसब सभिनी खां बालातर थी करे पंहिंजे लाइ जंहिं शइ खे भलो सम्झूं था, जेका असांजी मुश्तरका शइ आहे, सुठी शइ आहे, उहा आहे असांजो मुस्लमान हुजण, यानी इस्लाम खे क़बूल करण। जेको इस्लाम खे क़बूल कंदो आहे उनखे मुस्लमान चइबो आहे। हाणे हेॾी महफ़िल में चइबो आहे मुस्लमान हथ मथे खणो त सभई तव्हां मथे हथ खणंदा। इन जो मतिलब त तव्हां सभिनी जी इस्लाम में दावा आहे, इस्लाम तव्हां सभिनी जो आहे। बाबा सुन्नी हथ मथे खणो त शिया कोन खणंदा, शिया हथ मथे खणो त सुन्नी कोन खणंदा। बाबा जेके कादरी सिलसिले वारा हो उहे हथ मथे खणो त नक्शबंदी कोन खणंदा। बाबा नक्शबंदी हथ मथे खणो त मुजाहिदा चिश्ती हथ मथे कोन खणंदा। पर जे वरी चए बाबा मुस्लमान हथ मथे खणो त सभई हथ मथे खणंदा। इन जो मतिलब छा तव्हां सम्झी वियो त इहा अहिड़ी शइ आहे जो असां सभिनी खे प्यारी आहे ऐं इन ते सभिनी जी दावा आहे। इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, रब्बुल आलमीन फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। मां अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तव्हांखे हुकुम थो फरमाया त अल्लाह जे रसीअ खे सभई गॾिजी मज़बूत वठो। फिरका फिरका टोला टोला जमातूं जमातूं न थी वञो, सभई गॾिजी करे सभई हिकिड़े रसे खे वठो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, हाणे जेकॾहिं मां चवां त सुन्नन जो रस्तो हिकिड़ो उहो ई आहे, शिया चवनि न असां वारो आहे, को ॿियो चवे त ॿियो आहे, पर हाणे सभिनी ॻाल्हि खे छॾे अवां सभई ॻाल्हि क़बूल कंदो त उहो रस्तो कहिड़ो आहे जंहिंखे पटणो आहे, पकड़णो आहे, ऐं जंहिंजे वठण खां पोइ सभई असां हिकु थी वेंदासीं। मुंहिंजे ख़्याल में उहो इस्लाम जो रस्तो आहे। कहिड़ो रस्तो आहे? ॾाढे चो सभई चवंदा कहिड़ो रस्तो आहे? इस्लाम वारो रस्तो आहे। उन इस्लाम वारे रस्ते खे वठंदासूं असां सभई हिकु थी वेंदासूं ऐं मुजाहिदा असां में टोला फिरका जमातूं इहे सभु ख़तम थी वेंदियूं। इस्लाम अहिड़ी शइ आहे जो सभिनी खे मुत्तहिद मुत्तफ़िक़ करे सघे थो। अल्लाह ताला कलाम पाक में फरमा कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। ओ कुरैशियो, ओ फलानो, मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू तव्हां ते एहसान कयो आहे। मुंहिंजे हबीब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार, बाहि जे खॾ जे किनारे ते वञी तव्हां पहुता हुया, बस रुगो धिके ॾियण जी देर हुई। पर फअनक़ज़कुम मिनहा, रब करीम तव्हांखे उन जहन्नम वारी खॾ खां बचाए हिकिड़ी जाइ ते आंदो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरका तव्हांखे बाहि खां बि बचायो ऐं तव्हांखे हिकिड़ो करे सभिनि खे पाण में भाव बणाए छॾियईं। उहा कहिड़ी शइ आहे जंहिं असांखे जहन्नम खां बचायो? उहा आहे इस्लाम, उहो आहे नबी करीम जो आंदल दीन, जेको पैगंबर करीम साईं तव्हांजे लाइ खणी आयो। उन्ही खे जंहिं बि वरितो उहो जहन्नम खां बचंदो, जेको उन्ही खे वठंदो उहो गुमराही खां बचंदो, जेको उन्ही खे पकड़ींदो उहो मुंहिंजा दोस्त हिदायत वारो थी पवंदो। इस्लाम असांजे लाइ अहिड़ो बहितरीन ज़रियो आहे जो सुभान अल्लाह क़ुरान पाक में अल्लाह ताला खोले ॿुधायो वमन यब्तग़ गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरत मिनल खासिरीन। अल्लाह ताला फरमायो जंहिं बि माण्हू केर बि हुजे वमन यब्तग़ गैरल इस्लाम दीना, जंहिं इस्लाम खे छॾे इस्लाम खां सवा ॿियो को दीन वरितो, अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमाए थो फलन युक़बल मिन्हु,
ओहो ॿियो दीन जो को इस्लाम जे आपोज़िट में आ, ओहो ॿियो दीन जो को इस्लाम जे बरख़िलाफ़ आ, उहो ॿियो दीन जो को इस्लाम जे मुक़ाबले में आ। जेकॾहिं उहो आंदई त फलन युक़बल मिनहु, हरगिज़ हरगिज़ हुन खां क़बूल कोन कयो वेंदो। वहुव फिल आखिरत मिनल ख़ासिरीन, ऐं इहो माण्हू क़यामत जे ॾिहाड़े टोटे घाटे नुक़सान में हूंदो। जेकॾहिं तव्हांखे फ़ाइदो वठणो आहे त अचो इस्लाम जे रस्ते में दाख़िल थी वञो, बेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा मिठड़ा, मुंहिंजा भाउ, हाणे ॾिसो केतिरो ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में केतिरियूं मूं तव्हांजे आॾो आयतूं पढ़ियूं आहिनि, नस कतई पढ़िया अथमि, जंहिंमें रब्बुल आलमीन तव्हां असांखे तलकीन कई आहे, हिदायत कई आहे, ताक़ीद फरमायो आहे त इस्लाम दीन क़बूल कयो, ॿिया दीन छॾे ॾियो, ऐं उन दीन इस्लाम खां सवा ॿिया दीन तव्हांजा क़बूल कोन कया वेंदा। हाणे रहियो सुवाल इहो त इहा ॻाल्हि त असां एसी ताईं सभई मञूं था, पर सभु को थो चवे जेको मुंहिंजो मज़हब आहे इस्लाम उहो आहे। कंहिंखां बि खणी पुछो, कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून, हर टोलो, हर फ़िरक़ो, हर जमात ईअं चवंदी आहे त मूं वारो मज़हब सचो आहे। अवां त मुस्लमान आहियो, अल्लाह खे हिकु था मञो, क़ुरान खे ख़ुदा जो कलाम था मञो, रसूलुल्लाह खे ख़ुदा जो आख़िरी नबी था मञो। तव्हांजी त ॻाल्हि ई कान्हे, पर तव्हां कंहिं वाणे वकाल खां पुछो, उहो वाणियूं बि चवे थो जेको बुतनि जो पूॼारी आहे, हथ जूं मूर्तियूं ठाहे हुनखे सजदा कंदो आहे, उहो ई थो चवे त मुस्ला जेके आहिनि मुस्ला मुस्लमान इहे त गुमराह आहिनि, हिन में कुझु कोन्हे, हक़ ते आहियूं ई असां। अल्लाह जो कलाम सचो आहे। कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फरिहून, हर का जमात पंहिंजे पंहिंजे तरीक़े खे, पंहिंजे पंहिंजे मसलक ते ख़ुशि आहे, ऐं ईअं थी चवे असां हक़ ते आहियूं। पर मुंहिंजा मिठड़ा भाउ, हाणे जेकॾहिं मां चवां त इस्लाम जी तारीफ़ हज़रत मौलाना साईं मुफ्ती करीम बख़्श साहब करे, तव्हां चवंदो न इहो तव्हांजो सुन्नी आहे। मलाज़ी हाजी गुल हसन साहब, मौलाना गुल हसन साहब करे कि न इहो बि तव्हांजो आहे। बाबा फलाणे के आलिम खां करे कि न न इहो बि तव्हांजो आलिम आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, वरी जेकॾहिं कंहिं शीयनि जे आलिम जो नालो वठो, सुन्नी चवंदा न न बाबा इहो शीयनि जो मौलवी आहे, असां इन्हीअ जी ॻाल्हि ते कोन हलंदासीं। हाणे अचो त मां तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इस्लाम जी कंहिं तारीफ़ कई, उन तारीफ़ कई जंहिं इस्लाम आणे ॾिनो। जंहिं आणे ॾिनो उन जी तारीफ़ मुंहिंजा दोस्त इस्लाम जे मथां सही लागू थींदी, ऐं उहा ई सही डेफिनेशन हूंदी, ऐं उहा ई सही माना में इस्लाम हूंदो। ऐं हक़ीक़त में इस्लाम चए पई उनखे अब्दुर रहीम जी ॻाल्हि न, कंहिं ॿिए मुल्ला मौलवी जी न, कंहिं ॿिए ज़ाकिर वग़ैरह जी न, कंहिं मुफ्ती अल्लामे जी न, कंहिं पीर जी बि न, कंहिंजी बि न। अचो त उन्हीअ जी ॻाल्हि कयूं जंहिं ते असां सभिनी कलमो भरियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं था, मुंहिंजा महबूब असांखे तूं इस्लाम जी तारीफ़ करे ॿुधाए। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ करण खां बाद में कंहिं ॿिए जे तशरीह जी ज़रूरत ई कान्हे। अदा मां सही थो चवां अलाए ग़लति थो चवां, जंहिं इस्लाम असांखे आणे ॾिनो, जी मस्जिद आहे, चओ सुभान अल्लाह। सोहणो महबूब मस्जिद नबवी में वेठो आहे, अकेलो हो। पुछां तो तव्हां खां बगी वारा, 2-3 साल मां न आयो आहियां, कावड़िया हो अलाए छा, न को तव्हांजो ॾोह न को मुंहिंजो ॾोह। लाड़काणे वारनि खां हेल वेसर थी वई, महरम ईंदो आहे चवंदा आहिनि बाबा मुफ्ती लाड़काणे न अचे। तव्हां न ए ऑफिसुनि वारा हिन साल विसरी वियनि ॻाल्हि, कलम कोन वड़ो फ़कीर अची वियो।
अवां चवंदा हूंदो साईं गुल असर दावत ई नथो ॾिएसि, ॿिया वरी चवंदा हूंदा दावत त ॾींदो आहे पर साईं हाणे वॾो थी वियो आहे, वॾो माण्हू नथो अचे, न को मुंहिंजो ॾोह न को साईं गुल असर जो। अलाह पाक जल जलालू अमन वालू शल तव्हां असांखे सलामत रखे। मुंहिंजा मिठड़ा हाणे ॻाल्हि ॿुधो, महबूब करीम अलैहिस्सलाम अकेलो हो या महबूब असांखे गॾु बि हुआ? जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार। वाह सोना लतीफ। जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार। हामी हादी हाशमी सरदारन सरदार। सूहे सहाबन विच में मजे मस्जिद मणियादार। पर चारई चंगा चौधार पर वाहे गांधा हबीब सां। वाह सोना लतीफ। अकेलो हो या संगत सां गॾु हो? अकेलो हो या यारण सुधो हुयो? पंहिंजे गॾु हो, गुलामन सां गॾु हो, पंहिंजे मुरीदन सां गॾु हो, पंहिंजे जमात सां। अॼुकल्ह को मुल्ला मौलवी मामूली क़िस्म जो आहे त बि चार ख़लीफ़ा हुन सां गॾु आहिनि, चार संगती हुन सां गॾु आहिनि। को पीर साहब आहे त बि हुन जा मुरीद आहिनि, सॼे मुल्क जा मुरीद गॾिजीदार बाबा साईं थो अचे गॾिजी हलो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, तुंहिंजे मौलवी में पावर आहे, तुंहिंजे पीर में पावर आहे, उन सां 4 5 10 20 50 माण्हू गॾु हल। कुर्बान वञा आमना जे लालता जेके अलाह पाक क़यामत ताईं अकेले खे नबी बणाए मोकिलियो आहे। उनजे पोयां हुयो ई केरु कोन। ऐं भाग त उन्हनि जा हुया न जेके सोणे महबूब जो रूबरू कलाम बि ॿुधंदा हुआ, दीदार बि कंदा हुआ। रुगो कलाम ऐं दीदार न, मौक़े महल ते महबूब खे भाकुर बि पाईंदा हुआ, महबूब हुनखे बि भाकुर पाईंदो हुआ। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जो कुरान थो फरमाए, मुहम्मदुर रसूलुल्लाह। चओ सुभान अल्लाह। फ़कीर ॻाल्हि कंदो क़ुरान मां, असांजे लाइ तव्हांजे लाइ रहबर आहे क़ुरान। अबा छा चओ? ॾाढे चओ छा? क़ुरान। मां क़ुरान मजीद मां इन जे करे ॻाल्हि थो कयां, ख़ुदा कंदो त क़ुरान ॿुधी अव्हां जो ईमान ताज़ो थी वेंदो, अव्हां जे दिलि में मुग़ालता हूंदा उहे बि निकिरी वेंदा। पर भला जेकॾहिं को निभागो न मञींदो त भला क़ुरान जी मार त पवंदसि। घणो करे मञींदो पर भला न खणी मञींदो, पोइ पढ़ी क़ुरान थो पुॼंदुसि। तंहिंजे करे ॻाल्हि कबी क़ुरान शरीफ़ जी। अल्लाह ताला फरमाए थो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगूना फदलन मिनल्लाहि व रिदवाना। अल्लाह ताला फरमायो, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह यानी अल्लाह जो रसूल आ, मोकिलियल आ। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, वल्लज़ीना मअहू। ऐं उहे शख़्स जेके उन महबूब सां गॾु आहिनि, जेके महबूब सां गॾु। चओ वल्लज़ीना माहू। ऐं उहे जेके उन मुंहिंजे हबीब सां जंहिंजो रब नालो खयो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू, मुहम्मद करीम अल्लाह जो सचो रसूल आहे। ऐं जेके उन सां गॾु आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो, रुह अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम। मां रब करीम उन्हनि जी तारीफ़ थो कयां, उहे काफ़रनि जे लाइ ॾाढा सख़्तु आहिनि, पर जेके मुहम्मद करीम सां गॾु हन से पंहिंजा पाण में खीर खंडो आहिनि। या रसूल अल्लाह हक़ चार यार दम दस्तगीर या दोस्तों, मुसलमान भाइरों,
अल्लाह ताला जे कुरान करीम जो कतई फैसलो आ न कहे मुफ्ती जी ॻाल्हि हा न कहे पीर जी ॻाल्हि हा न कहे ज़ाकिर जी ॻाल्हि हा न कहे मुल्ला मौलवीअ जी ॻाल्हि हा दुनिया जो तख़्तो उथली सघे थो अल्लाह जे कुरान जी ॻाल्हि कोड़ी नथी थी सघे बशर्ते हिकु मुस्लमान आयो कुरान खे अल्लाह जे कलाम मञण वारो त अॼु कुरान जो फ़ैसिलो ॿुध रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो वल्लज़ीना मअहु उहे शख़्स जेके मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार उहे काफ़रनि जे लाइ सख़्त आहिनि पर रुहमाउ बैनहुम पंहिंजे पाण में खीर खंडो आहिनि तराहुम रुकअन सुजदा ओ ॾिसण वारा तूं जॾहिं बि ॾिसंदे त उहे मुहम्मद करीम जा ग़ुलाम तोखे रुकू ऐं सजदे में नज़र ईंदा छा में नज़र ईंदा रुकू ऐं तराहुम रुकअन सुजदा ये रुकू ऐं सजदे में तोखे नज़र ईंदा भला इहो रुकू ऐं सजदो माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ हूंदो न अल्लाह ताला फरमाए थो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिदवाना अल्लाह जे इबादत मां सजदन मां रुकूअ मां उन महबूब मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जो इरादो इहो हूंदो आहे त रब राज़ी थिए केर राज़ी थिए हाणे ॾिसो कहिड़े वॾे वाक़े अल्लाह ताला महबूब जे ग़ुलामनि खे साराहियो आहे उन्हनि जी सिफ़त बयान कई आहे हिकिड़ी त ॻाल्हि जो अल्लाह ताला चवे थो मुंहिंजे हबीब सां गॾु हन ॿिए नंबर में अल्लाह ताला फरमाए थो काफ़रनि ते सख़्त हन टे नंबर ते अल्लाह ताला फरमाए थो उहे पाण में खीर खंडनि चौथे नंबर में अल्लाह ताला फरमाए थो त उहे रुकू ऐं सजदे में हूंदा पंजे नंबर ते अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि जी इबादत ॾेखाव लाइ कान्हे ख़ुदा जे रज़ा जे लाइ इन्हनि ॻाल्हियुनि मां कंहिं बि हिकिड़ी ॻाल्हि जो केर बि इनकार कंदो काफ़र थी वेंदो छो काफ़र थींदो इन्हीअ जे करे जो इहे शयूं अल्लाह जे क़ुरान साबित कयूं आहिनि पोइ जंहिंखे अल्लाह जो क़ुरान साबित करे ऐं को माण्हू उन्ही जो इनकार करे उहो ॻाल्हि जो इनकार कोन थो करे क़ुरान जो इनकार थो करे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पोइ जेको क़ुरान जो इनकार कंदो तव्हां सभु बगी जा मुस्लमान शाहिदी जो त क़ुरान जो मुल्क मुस्लमान आया काफ़र बुलंद आवाज़ सां चओ ॾाढे चवंदा क़ुरान जो मुनकर काफ़र चइबो या मुनकर खे तव्हां मुस्लमान चवंदव अल्लाह ताला जे क़ुरान फरमायो मुहम्मद करीम सां गॾु हन मुहम्मद करीम सां जेके गॾु हन से पाण में खीर खंड रहनि मुहम्मद करीम सां जेके गॾु हन से काफ़रनि ते सख़्त हन मुहम्मद करीम सां जेके गॾु हन उहे रुकू सजदे करण वारा हन मुहम्मद करीम सां जेके गॾु हन उन्हनि जो रुकू सजदो ख़ुदा जे रज़ा जे लाइ भला इहा ॻाल्हि रुगो क़ुरान में आहे न अल्लाह ताला फरमायो ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले हा इंजील जे ॾिसण जो जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले हा ज़बूर जे ॾिसण जो जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले हा तौरेत जे ॾिसण जो त तव्हां ॾिसो हा अल्लाह ताला चवे थो तव्हां मूं ते भरवसो कयो मां अल्लाह पाक जेका मुहम्मद करीम जे ग़ुलामनि मुरीदनि सहाबनि जी तारीफ़ क़ुरान मजीद में लिखी छॾी आहे इहा साॻी तारीफ़ मां अल्लाह अॻियनि नबियनि जे किताबनि तौरेत इंजील ज़बूर में भी लिखी चढ़ी हुई माना इहे खणी चओ तव्हां हबीब जा ग़ुलाम हिन दुनिया ते आया ई कोन हा त अल्लाह पाक अॻियनि नबियनि जे किताबनि में मुहम्मद करीम जे सहाबनि जो शान लिखी छॾियो हाणे जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान वॾे वाक़े मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी सिफ़त करे तारीफ़ करे
ऐं उन्हनि जे लाइ चवे त पाण में खीर खंड काफ़रनि ते सख़्त, काफ़रनि ते बिल्कुलु सख़्त हा, पाण में खीर ऐं खंड हा। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं को बदबख्त माज़ अल्लाह चवे उहे महबूब जा ग़ुलाम जेके हा से सच्चा न हा, कूड़ा हा, नबी करीम सां वफ़ादार न हा, ऐं हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत सां बि सच्चा न हा, अहल बैत जो हक़ बि खाई वेंदा हा, माज़ अल्लाह अलीअ सां कोन ठहंदा हा। इहो मुंहिंजा दोस्त कूड़ थो हणे, छो त इन जी ॻाल्हि खे कूड़ो चवणु आसान आहे, क़ुरान खे कूड़ो कोन चइबो, क़ुरान थो चवे पाण में ठहियल आहे। मोमिन मुसलमान कॾहिं बि इनकार न कंदो, इनकार कंदो त क़ुरान जो इनकार थी वेंदो, क़ुरान जो इनकार थियो त मुसलमान रहंदो ई कोन, मुसलमान न रहंदो त पोइ शियो सुनी जो त सुवाल ई कोन रहियो, मुसलमान ई कोन्हे को, इस्लाम खां ई निकिरी वियो, पोइ हुनखे शियो या सुनी चवण जी ॻाल्हि कहिड़ी आहे, पोइ दूर को काफ़िर आहे जेको अल्लाह जे क़ुरान जो इनकार करे। हाणे मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, महबूब सां गॾु त केतिरा हा, मां केतिरनि जा नाला खणा, पर चार त मशहूर आहिनि न। मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, मिठे मुहम्मद जा, चओ सुभान अल्लाह, चारई यार दिली, अबा बकर उमर उस्मान अली, मिठे मुहम्मद जा। मां सही थो चवां अलाए ग़लति थो चवां? भला तव्हां हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾु चवरायो त तव्हांखे बि मज़ो अचे, मूंखे बि अचे। चओ मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, साईं गुलसर नगर करायो अथव? पोइ या त बुख ते हो या त एतिरो खाधो अथव जो आवाज़ ई नथो निकिरे। ॾाढे मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, अबा बकर उमर उस्मान अली, मिठे मुहम्मद जा। ये वल्लज़ीन माहू, अल्लाह ताला जे क़ुरान जो मिस्दाक, खुदा जे कलाम पाक जे इन आयत जो तफ़सीर ॿिया बि आहिनि, पर इहे बि आहिनि, ऐं इहे सभ खां अव्वल आहिनि। चओ चओ, ये सब खां ॾाढो तो सब खां अव्वल आहिनि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम हन, प्यारा सहाबी हन, ऐं चैनीअ जी फज़ीलत आहे। अदा जेकॾहिं अबू बकर खे कढी छॾींदे, उमर खे कढी छॾींदे, उस्मान खे कढी छॾींदे, पोइ मुंहिंजा दोस्त इस्लाम में बाक़ी छा रहंदो? पुछ त अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा खां पुछ, तूं अलीअ जी हिमायत में मैदान में निकिरी ईंदो आहे ऐं चवंदो आहे मां अलीअ जो हवदार आहियां ऐं मूंखे अलीअ सां मुहबत आहे, ऐं टिनि सां दुश्मनी अलीअ जे करे कंदो आहे, ऐं चवंदो आहे त टे अलीअ जा दुश्मन हा, मुंहिंजा बि दुश्मन आहिनि, पर तो कॾहिं अलीअ खां कोन पुछो आहे त प्यारा अली तुंहिंजो फ़ैसिलो कहिड़ो आहे? हिकिड़ो दफ़ो नाला बंद, नारा बंद, नारा बंद, नारा बंद, ॿुधो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चओ चओ असांजो नबी हयातुन नबी, असांजो नबी महबूब जे बुरके मटाइण खां बाद में असांजे अखियुनि खां महबूब गायब थियो, बुरको मटाए रोज़े में वियो,
महबूब जो शान त वॾो आहे, पर जेके महबूब जे उम्मत जा वली आहिनि, अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। उलमाए इस्लाम जो फैसलो आहे, उलमाए किराम लिखनि था अल्लाह जा वली मरंदा न आहिनि, हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। जेकॾहिं वलीअनि जो मक़ाम आहे, हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वञनि था, त असांजे महबूब जो शान भी वॾो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम इएं सम्झो त न दारुल दुनिया मां दारुल बका ॾे रोज़े अतहर में विया, पर असां सुन्नत जमाअत जो ईमान आहे त भली महबूब दारुल बका ॾे वञे, रोज़े शरीफ में भली हुजे, पर महबूब जो रूह मुबारक हाज़िर भी आहे त नाज़िर भी आहे या न आहे। सुन्नी मुसलमान जो अकीदो आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह तआला अलैह असांजे मसलक जो आहे। असांजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्ग जी तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। इमाम गज़ाली इहयाए उलूमुद्दीन में किताब तशहुद में बाब तशहुद में अतहियात वारे बाब में लिखे थो त जमल निमाज़ी चवंदो आहे तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबियो। इन जी माना आहे त या नबी तो ते सलाम। छा चवंदो आहे या नबी? तव्हां सभई चओ या नबी। जमल तहियात में चइबो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी, ओ गैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा तो ते सलाम हुजे। इहो तहियात सभु को पढ़ंदो आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब इहयाए उलूमुद्दीन में इन्हीअ जे शरह में लिखे थो उहज़ुर फी क़ल्बिका शख़्सहुल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ नमाज़ी तू जे वक्त में अतहियात में अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह चवंदो आहे, उन टाइम ते तू पंहिंजे दिल में रसूलुल्लाह जे ज़ात खे हाज़िर ऐं नाज़िर समझजा। उहज़ुर फी क़ल्बिका शख़्सहुल करीम, नबी करीम जे शख्सियत खे, शख्स मां मुराद आहे शख्सियत माना ज़ात खे ईअं सम्झ त नबी करीम जी ज़ात मुंहिंजे आॾो आहे ऐं ईअं सम्झ त नबी करीम मुंहिंजे रूबरू आहे। मां महबूब खे सलाम चवां थो, महबूब मुंहिंजे सलाम जो जवाब ॾिए थो। मौलाना शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मिशकात शरीफ जो शरह लिखियो आहे। अशातुल लम्हात वॾो आलिम आहे, गैर मुतनाज़िर शख्सियत आहे। उन्ही भी लिखियो आहे मुसल्ली रा बायद अज़ीमाना आगाह बाशद, नमाज़ी खे जुगाए थो। जमल तहियात में अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातहू चवे त इन ॻाल्हि खे मुसल्ली नमाज़ी पक सां ॼाणे। छा ॼाणे? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हर नमाज़ीअ सां गॾु। हुज़ूर जी ज़ात हर नमाज़ीअ सां गॾु आहे। हाणे इन्ही मां साबित आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयातुन नबी आहे। सभई चओ असांजो नबी, ज़ोर सां चओ असांजो नबी। पर ज़ाहिरी तरह दुनिया मां बुरको था मटाइनि। सभिनी सहाबन किरामन गॾिजी तमाम जो तमाम मुहाजिर अंसार अशरतुल मुबशरीन मां जेके हुया, या जेके भी बैयतुर रिदवान वारा हुया, या जेके भी मुंहिंजा दोस्त गुज़वे उहद बदर तबूक में शहीद थिया हा, जेके भी महबूब करीम जा गुलाम हा, हबीबन करीमन जे बुरके मटाइण खां बाद में सभिनी मुत्तफ़क़ा तौर फैसलो करे अबू बकर सिद्दीक के खिलाफत हवाले कई। सभिनी ऐं उन्ही सभिनी में अली भी शामिल आहे। आम तरह सां मशहूर ॻाल्हि आहे, आम तरह सां मुंहिंजा दोस्त किताबनि में भी लिखियल आहे त 6 महीना अलीअ बैयत कान कई ही, 6 महीननि खां पोइ बैयत कई हई। ऐं इन्ही ॻाल्हि खे माण्हू उछलाईंदा आहिनि, ज़ोर सां मथे खणंदा आहिनि ऐं रड़ियूं करे चवंदा आहिनि अली कोन खिलाफ़त जी ताईद कई ही, अली 6 महीना पोइते रहियो, 6 महीने खां पोइ कई। मां तो चवां त इहो चवणु ग़लति आहे। अगरचे इहा ॻाल्हि कन रिवायतुनि में आहे,
कल किताबनि में इहा ॻाल्हि आहे त 6 महीने खां पोइ रिवायत बैयत कयूं, पर मां थो चवां न इहा रिवायत ग़लति आहे। ॿी रिवायत आहे जेका हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां असुननुल बहक़िया वारे रिवायत कई आहे, ऐं उहा रिवायत जेका अॻु में वारी आहे जंहिंमें 6 महीननि जो बयानु आहे, उहा रिवायत मुनक़तिउ आहे, कटियल आहे, विच ते रावी हिकिड़ो खुटल आहे, ऐं हूअ रिवायत जेका आहे सा मुत्तसिल रिवायत आहे। उन्ही में इहो लिखियल आहे त हज़रत अली मुर्तज़ा हज़रत सिद्दीक़ जी पहिरें ॾींहुं बैयत कई। ऐं मुनासिब बि ईअं आहे, हाणे अदा हेॾे निहारियो, जेको माण्हू अॼु ग़लति आहे उहो 6 महीने बि ग़लति आहे। ॻाल्हाईंदा नालो तालो कावड़िया हो छा? अवां ॻाल्हाईंदा त मां बि ॻाल्हाईंदुसि, तव्हां न ॻाल्हाईंदो त मां बसि कंदुसि। अबा जेको माण्हू अॼु ग़लति आहे उहो 6 महीने बि अली मुर्तज़ा जेकॾहिं 6 महीना हुनजी बैयत नथो करे, 6 महीने खां पोइ वरी हज़रत अली कहिड़ो ख्वाब लधो या कहिड़ो वही आस्त वञी बैयत कर। इहो त तव्हां अलीअ जी तारीफ़ त कोन था कयो, अलीअ जी गिला था कयो। वञा जंहिं माण्हू खे 6 महीना ग़लति सम्झई, जंहिं माण्हूअ जी 6 महीना बैयत न कई, जंहिं माण्हूअ खे 6 महीना ना अहल सम्झई, माज़ अल्लाह नालायक सम्झई, इहो बैयत जो लाइक़ ई कोन्हे। पोइ 6 महीने हज़रत अलीअ कहिड़ो ख्वाब लधो, 6 महीने खां पोइ कहिड़ो वही नाज़िल थियो जो जेको 6 महीना ग़लति हो 6 महीने खां पोइ वरी चङो थियो, वरी हज़रत अली जी बैयत कई। इहो अलीअ जे शान जे ख़िलाफ़ आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इमाम हुसैन जो ॾिहाड़ो था मल्हायो। साईं हमेशह 29 जी राति करबला वारे शहीद हुसैन जो ॾींहुं मल्हाईंदो आहे। अॼु तव्हां सभु हुसैन जा मुरीद आया हो, ऐं तव्हांखे चवां थो हुसैन जे नज़र में यज़ीद नाहक ते हो, उन नाहक वारे सां विढ़ी पियो, पंहिंजा बच्चा कुर्बान कयईं, सुर ॾेई छॾियईं, बैयत क्या न कयईं। हाणे तव्हां खां पुछां थो त अलीअ जी बहादुरी मथे हुई या हुसैन जी बहादुरी मथे हुई? चओ हज़रत अलीअ जी ॾाढे जोग जी हुई। इहे कोन्हे को त हुसैन बुज़दिलो, न, हुसैन बि बहादुर हो, पर अली अली आहे, अली हुसैन जो बापो आहे। अदा जेकॾहिं हुसैन बहादुर थी करे ग़लति माण्हूअ जी बैयत नथो करे ऐं सिर विञाए थो छॾे, पंहिंजी जान कुर्बान थो करे, पंहिंजा बच्चा कुर्बान थो करे, त मुंहिंजा अदा उन प्यारे हुसैन खे सोचणु खपे हा त मुंहिंजे बाबे 6 महीना मिड़ई अटकल सटकल ते गुज़ारो कयो, मां बि खणी 6 महीना इहे कया। पर न, हज़रत इमाम हुसैन जो अकीदो आ त बातिल से दबने वाले ऐ आसमां नहीं हम 100 पार कर चुका है तू इम्तिहा हमारा। बातिल ते आॾो झुकणो न आहे, सिर कटाइणो आहे, हक़ जो कलमो बुलंद करणो आहे। यज़ीद सां हुसैन विढ़ी थो पवे। मुंहिंजा दोस्तो, इन मां साबित आहे त हुसैन जो कदम सचो आहे, पर हज़रत अली मुर्तज़ा अबू बकर सां को नथो विढ़े। इन मां मालूम थियो त हज़रत अबू बकर बि सचो आहे। जंहिंसां हुसैन विढ़ियो उहो नाहक ते आहे, पर जंहिंसां अलीअ ठाह कयो इन मां साबित आहे त उहो हक़ ते आहे। ऐं 6 महीननि जी ॻाल्हि ग़लति आहे। हज़रत अलीअ जी रिवायतूं साबित आहिनि, जंहिंमां पहिरें ॾिहाड़े अली मुर्तज़ा हज़रत सिद्दीक़ जी बैयत कई आहे। हाणे ॻाल्हि जेका करणी ही सा कहिड़ी, हाणे थो कयां। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसल्ले ते निमाज़ पढ़ाइण शुरू कई ऐं ख़िलाफ़त जी वाग संभालई, अली साईं बि बैयत कई। 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया, हिकिड़ो शख़्स ज़ाहिर में मुसलमान, अंदर में मुनाफ़िक़, हज़रत अली वटि आयो, साईं जी तुंहिंजे हूंदे अबू बकर खलीफ़ो, मां सम्झा थो तूं कमज़ोर आ, तो वटि साथी केननि, लश्कर कोन्हई, हथियार कोन थी, इन्हीअ जे करे चइबो आहे जिथे वस न पुॼे त भॼणु कमु वरियामनि जो, उते जॾहिं वस न पुॼे त उते सबुर बि कबो आहे। अली मां सम्झा थो तो वटि साथी केननि, तो वटि संगती केननि, तो वटि लश्कर कोन्हे, तो वटि घोड़ा कोन्हनि, तो वटि हथियार कोन्हनि, इन्ही जे करे तूं चुप करे वेही रहियो आहे ऐं अबू बकर खे बर्दाश्त कयो थी, न त तुंहिंजे हूंदे ॿियो कोर बि न वेहंदो। हाणे रुगो मूंखे हुकुम कर त सॼो मदीनो
उठन घोड़न सा भरे छजा, लश्कर आने जाए, हथियार आने जाए, बस रुगो अगवानी कर, लश्कर मुंहिंजो हूंदो, हथियार मुंहिंजा हूंदा। अबू बकर खे हटाए तो अली खे नबी जे मुसले ते बीहारणो आहे। जमल न उन शख्स इहा ॻाल्हि कई, हज़रत अली फरमाइनि था कलमो न भरींदो हुजी हा त अॼु मुंहिंजी तलवार खां बची कोन सघी हा। छाजे करे त मुंहिंजे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मुसलमान जो बचाव आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो उन जो खून महफूज़ आहे, उन जी इज्जत महफूज़ आहे, उन जो माल महफूज़ आहे, उन जो अयाल महफूज़ आहे। मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुंहिंजे हबीब करीम फरमायो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारे खे मारबो न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारे खे खून कोन कबो। ओ चंद्रा जेकॾहिं तूं कलमो न भरींदड़ हुजी हा त मां अलीअ जे तलवार खां कोन बची हा, मां तुंहिंजी मुंडी लाहे विझां हा। अहिड़ी त ॻाल्हि कई थी जो तूं मारण जो लाइक़ु आहे, पर छा कयां जो तूं ज़ाहिर में मुस्लमान आहे। इन ज़ाहिरी मुस्लमानी जे करे बचो पियो आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, तूं थो चवीं मां अली अकेलो आहियां, न न अकेलो कोन आहियां। तूं थो चवीं मां अली हथे ख़ाली आहियां, न न मां हथे ख़ाली न आहियां। तूं थो चवीं मूं वटि हथियार कोन, न मूं वटि हथियार बि आहिनि, पर मां तोखे ॿुधाए थो छॾियां अबू बकर सिद्दीक़ खे मुसले तां हटाइण वारो कंहिं माउ खे पुट ॼाओ ई कोन्हे को। केर थो चवे चओ अली, ॾाढे त चओ ओस बगी जा मुसलमान ज़ोर सां चओ अली। केर थो चवे शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था ओ खबीस मुसलमानी जे करे मुंहिंजे तलवार खां बचो आहे, न त मारण जे लाइक़ु आहे। पर ॿुधी छॾ, कंहिं माउ खे ताक़त नाहे उहो बचो ॼणे अॼु त कोन ॼणे सघंदी, पर जेसीं ताईं मां अलीअ जे सिसीअ में साहु आहे तेसीं ताईं कंहिं माउ खे पुट न ॼमंदो जो अबू बकर खे हटाए। तोखे ख़बर आहे इन मुसले ते अबू बकर खे कंहिं कोन बीहारियो आहे, इन मुसले ते मुंहिंजे मुहम्मद अरबी बीहारियो आहे। ऐं जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह मुसले ते बीहारींदो आहे मां अली हुनजी चौकीदारी कंदो आहियां। जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह मुसले ते बीहारे उनजी मां हिफ़ाज़त कंदो आहियां। जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह ख़लीफ़ो बणाए उनजी मां तरफ़दारी कंदो आहियां। यादि रखजां अबू बकर सिद्दीक़ जी हिफ़ाज़त करण वारो मां अली आहियां। मां अलीअ जे सिसीअ में जेसीं ताईं साहु आहे अबू बकर सिद्दीक़ खे रसूलुल्लाह जे मुसले तां केरु कोन हटाईंदो। अबू बकर असांजो ख़लीफ़ो आहे। वाह सोहणा सोहणा हुसैन, हुसैन जा बाबा अली मुर्तज़ा तो था कुर्बान वञा। कहिड़ो सोहणो फ़ैसिलो ॾिनो थी। हज़रत अली खां पुछाऊं साईं ॿियो ख़बर आहे अबू बकर खे त मुसलमाननि ख़लीफ़ो कयो, मुसलमाननि मुहाजिरनि अंसारनि बैयत रिदवान वारनि ऐं तबूक जे जंग में लड़ण वारनि अशरतुल मुबशरीन इन खां सवा ॿिया जेके बि हुया सभिनी गॾिजी कयो। कीअं था चओ त अबू बकर खे रसूलुल्लाह मुसले ते बीहारियो। इहो मसइलो असांखे ॿुधायो। हाणे अॼु त आओ तोखे मां सोहणे अलीअ जो फ़ैसिलो ॿुधायां। मूंखे यकीन आहे त मोमिन मुस्लमान पंहिंजा दोस्त हज़रत अलीअ जे फ़ैसिले जो इनकार कोन कंदो। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैहि